नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जे तर्जमान मेजर जनरल आसिफ गफूर भारतीय मीडिया जे तरफ़ां आज़ाद कश्मीर में मुबीना तौर कैंपनि खे निशानो बणण जी दावा खे कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। पाक फ़ौज जे आम लाॻापे वारे शोबे ISPR जे डायरेक्टर जनरल मेजर आसिफ गफूर जो चवणु आहे त भारतीय फ़ौज पंहिंजी फ़ौजियुनि जूं लाशूं खणण ऐं ज़ख़्मियुनि खे वठी वञण जी कोशिश में सफ़ेद झंडो फड़काए छॾियो आहे। हिन चयो त भारतीय फ़ौज खे बला स्टाइल सीज़ फायर ख़िलाफ़ वर्ज़ी खां पहिरीं सोचणु घुरिजे। भारतीय फ़ौज खे अस्करी अदब जो एहतराम कंदे शहरी आबादी खे निशानो बणण न घुरिजे। DG ISPR जो चवणु आहे त भारतीय मुबीना तौर कैंप खे निशानो बणण जी ओट में मासूम शहरियुनि खे निशानो बणाए रही आहे। भारत खे सीज़ फायर ख़िलाफ़ वर्ज़ी जो हमेशा मुंह तोड़ जवाब मिलंदो। हिन जो चवणु आहे त पाक फ़ौज LOC ते मासूम शहरियुनि जी हिफ़ाज़त जारी रखंदी। LOC जे ख़िलाफ़ वर्ज़ी ते भारतीय फ़ौज खे नाक़ाबिले बर्दाश्त नुक़सान पहुचाईंदासीं। डायरेक्टर जनरल ISPR मेजर जनरल आसिफ गफूर जो चवणु त भारतीय मीडिया आज़ाद कश्मीर में मुबीना कैंप के निशानो बणण जी कूड़ी दावा करे रही है। भारतीय मीडिया इख़लाक़ी जुरत है त पाक फ़ौज जो जवाबी कार्रवाई सां थींदड़ नुक़सान ॾेखारे। हिन चयो है त अमल कंदे भारतीय मीडिया ज़िम्मेवारी रिपोर्ट करे। यादि रहे त भारतीय फ़ौज तरफ़ां 24 कलाकनि दौरान लाइन ऑफ कंट्रोल LOC ते बालासी फायरिंग जे नतीजे में पाक फ़ौज जो जवान ऐं 5 शहरी शहीद थिया आहिनि। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज बालासी भारतीय फायरिंग जो मुसलसल जवाब ॾिनो आहे। जवाबी कार्रवाइनि में 9 भारतीय फ़ौजनि खे मारे छॾियो ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त 2 भारतीय बैंकर्स भी तबाह थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।